वज़ीर सैयद इमरान अली शाह इस्लामाबाद में मीडिया से ॻाल्हाए रहे हो। संचवण त गैस जो बहरान न मुल्क में हुकूमत जो बहरान है। संचवण त गैस जो बहरान तॾहिं ख़त्म थींदो जॾहिं नाअहलनि जी हुकूमत वेंदी। संचवण त ॿुधायो पियो वञे त बिजली जूं क़ीमतूं वधायूं पई वञनि। मिसाल उहो ई आहे त जे हिकिड़े हिसे मां पैसा न त ॿिए मां पैसा कढिया वञनि। सैयद इमरान अली शाह जो चवणु हो त ॿुधायो पियो वञे त वज़ीर आज़म इमरान खान चाइना वञी रहियो आहे। छा हुन असांखे आगाह कयो आहे ऐं तमाम प्रोग्राम जेके थियल आहिनि केपी कयल आहिनि सिंध हिननि जे नक्शे में न आहे। सैयद इमरान अली शाह इस्लामाबाद में मीडिया से ॻाल्हाए रहे हो। संसद बिल पास गैस जो न पर मुल्क में हुकूमत जो बहरान है। वरी वज़ीर सैयद इमरान अली शाह इस्लामाबाद में मीडिया से ॻाल्हियूं कयूं आहिनि। गैस जो बहरान तॾहिं ख़त्म थींदो जॾहिं नाअहल हुकूमत घर वेंदी। न्याज़ी साहब जूं ॻाल्हियूं हाणे अवाम न ॿुधी रही आहे। वरी वज़ीर सैयद इमरान अली शाह चयो त बिल पास कराइण लाइ सेनेट चेयरमैन खां वोट कास्ट करायो वियो। वरी वज़ीर सैयद इमरान अली शाह चयो आहे त बिल पास कराइण लाइ सेनेट का गैस जो बहरान तॾहिं ख़त्म थींदो जॾहिं नाअहल हुकूमत घर वेंदी। वरी वज़ीर सैयद इमरान अली शाह इस्लामाबाद में मीडिया से ॻाल्हाए रहियो आहे। संदसि चवणु हो त न्याज़ी साहब जूं ॻाल्हियूं हाणे अवाम न ॿुधी रहियो आहे। बिल पास करण लाइ सेनेट चेयरमैन खां वोट कास्ट करायो वियो। वरी वज़ीर जो चवणु आहे त गैस जो न पर मुल्क में हुकूमत जो बहरान आहे। वरी वज़ीर जो चवणु हो त गैस जो बहरान तॾहिं ख़त्म थींदो जॾहिं नाअहलनि जी हुकूमत वेंदी। न्याज़ी साहब जूं ॻाल्हियूं हाणे अवाम न ॿुधी रहियो आहे।